हाई तकरार ड्रामा सीरियल के बारे में दोस्तों ईंदड़ जेके भी एपिसोड ईंदा था वजन दोस्तों असां तव्हांखे उन जे बारे में रिएक्शन ॾींदा आहियूं ऐं उन खां अलावा असां तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त नेक्स्ट एपिसोड में छा थींदो, छा सूरत हाल डेवलपमेंट थींदी ऐं कहिड़ा कहिड़ा किरदार नवां ईंदा ऐं ड्रामे में अॻिते हली कहिड़ा सीन जेको आहे सो नवां शूट थींदा। दोस्तों मुकमल ड्रामा सीरियल के बारे में तव्हांखे हाल वाल ॾींदा आहियूं। त मज़ीद जेको आहे सो दोस्तों वीडियो के स्टार्ट करण खां अॻु में असांजे चैनल के सब्सक्राइब करे छॾियो, वीडियो के लाइक करे ऐं सुठो कमेंट्स करे पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। त हलूं था पंहिंजे दोस्तों ड्रामा सीरियल में छा अॻिते हली मूसा ऐं दरिया खान हमेशा जे लाइ पंहिंजूं राहूं अलॻि कंदा। दोस्तों छा हमेशा लाइ जुदा थी वेंदा? छा अॻिते हली बवाल खान मीर खे क़तल कंदो दोस्तों, मारींदो? अॻिते छा सूरत अॻिते हली मीर मूसा खे ख़त्म कंदो दोस्तों, मूसा खे मारींदो मीर? अॻिते हली छा दोस्तों छा मूसा मस्त अॻिते हली रईस दरिया खान सां हमेशा जे लाइ रस्ता अलॻि कंदो? छा अॻिते हली जेको आहे हमेशा जे लाइ राहूं इन्हनि जूं जुदा थींदो? छा अॻिते हली मूसा ऐं मीर जो आमो साम्हूं टकराव थींदो? छा पाण में झेड़ो थींदो दोस्तों? अॻिते छा सूरत हाल थींदी? ऐं दोस्त दरिया खान जे ओताक में हिननि जो आमो साम्हूं थींदो ऐं हथियार पाण में सिखान जे ओताक ते मीर ऐं मूसा खान पाण में हथियार सिधा कंदा दोस्तों, पाण में विढ़ण जे लाइ तयार थी वेंदा। लेकिन दोस्त विच में अची हिननि ॿिन्हिनि खे छॾ, पर दरिया खान दोस्तनि खे विढ़ण न छॾींदो। त दोस्तों हिक ॿिए खे दोस्तनि जे हथां मारण कोन छॾींदो, छाजे करे दरिया खान पंहिंजे ओताक ते पंहिंजनि दोस्तनि खे विढ़ण न छॾींदो, छॾाईंदो उन्हनि खे, मज़ीद खूनरेज़ी करण न छॾींदो।